जेको कुछ कयां पियो कंहिंजे लाइ? मुझे तो खानदान ही खत्म थी वियो आहे। न न कमाल साईं जीअरो आहे हिक न करे छो पियो पंहिंजे दिल खे कूड़ा दिलासा ॾी मूसा ख़ान तुंहिंजो नस्ल खत्म थियल आहे खत्म ही जेको कुछ तो गॾु कयो आहे ही सब कुछ गांव ऐं कुत्ता खाई वेंदा पर पंहिंजी मिल्कियत खे बचाइण लाइ मूंखे पंहिंजो वारिस पैदा करणो पवंदो। वारिस जॾहिं हिन उमिरि में त वॾेरा 4 बि शादियूं कंदा आहिनि त पोइ जे मूं शादी कई त कहिड़ो ऐब थी पियो? को बि ऐब कोन्हे को बि ऐब कोन्हे। अल्लाह पाक जा लख लख एहसान जो अॼु ज़िंदगीअ में पहिरियों चक्कर घर में ख़ामोश वेठो आहीं। कुछ सोचां पियो ज़ीनत। छा पिया सोचियो? शादी जो। छा? हिन उम्र में शादी कंदे? वॾेरा त 4 शादियूं कंदा आहिनि। जेकॾहिं मूं शादी कई त कहिड़ी अरबा ख़ता थी पई। मुंहिंजी ज़िंदगी त ज़हर बणियल आहे पोइ ॿिए जी ज़िंदगी बर्बाद करण जे लाइ छो पियो सोची? ज़ीनत तो पंहिंजी ज़िंदगी पाण बर्बाद कई आहे। मूसा खान मूंखे इहो त ॿुधाए त इहो ख़्याल तुंहिंजे दिल में आयो कीअं? मुंहिंजी पीढ़ी ख़त्म थी चुकी आहे। मूसा उन जो ज़िम्मेवार भी तू पाण आहीं। ज़िम्मेवार मां ई सही ज़ीनत बेगम पर हाणे मूंखे पंहिंजो वारिस पैदा करणु घुरिजे। ईअं न थिए जो मूसा ख़ान जे मरण खां पोइ उन जो नालो निशान ई ख़त्म थी वञे। इन्हीअ करे सोचां थो त ॿी शादी कयां पंहिंजे वारिस खे पैदा करण जे लाइ। ॿी शादी कंदुसि ऐं धूमधाम सां शादी कंदुसि दिलावर ख़ान वांगुरु लिक छप में न। जॾहिं सोणीअ खे पंहिंजो हिसो ॾिनो अथई त पोइ मूंखे पंहिंजो हिसो छो नथो ॾे? सोणी घर छॾे वई आहे, इन करे हिसो वरितो अथई। हाणे महिरबानी करे तूं बि घर छॾ, वठ हिसो, हल। जे सोढो हिन हवेली में न आयो न त मां बि हीअ हवेली जल्दी छॾे वेंदसि। रेसियाणी सोढे जे अचण खां पहिरियां मूंखे ज़हर जो वटो ॾेई छॾिजो। ज़हर जी त ज़रूरत ई न आहे, बिजलीअ में हथ छो नथी ॾेई छॾे? हा मारे छॾींदसि पाण खे। जंहिं ॾींहुं सोढे हिन हवेली में पेर पातो या वरी हिन हवेली मां मूंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त न ॾिनो उन ॾींहुं मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। सोढो हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ में हिन हवेलीअ में कॾहिं बि पैर न विझंदो। पोइ मूंखे हीअ हवेली छॾणी पवंदी जे सोढो न आयो त। अड़े ॻाल्हि त ॿुध, भाउ जे करे मुड़ुसु छॾींदी आहे? कहिड़ा सुख ॾिना अथई? मुंहिंजी ज़िंदगी सॼी ज़हर करे छॾी अथई ऐं उमेद वरी सुखनि जूं थी रखे। अञा त मां माठ में आहियां। हाणे खणी माठ रही या रड़ियूं ऐं कूकू करे पर इहो भाणे सोढो हिन हवेलीअ में कॾहिं बि न ईंदो। पोइ तमामु हितां मां जल्दी निकिरंदसि। तमामु जल्द छो? महिरबानी करे हाणे खण पेटी, हल। हाणे न सुबुह हली वञजांइ। तुंहिंजी त इहा ई मर्ज़ी आहे न त मां हितां निकिरां त तूं हिन सां वरी निकाह। निकाह जी सकी इहो ॻाल्हाई थी कयां? दिलि त चए थी घटो ॾेई साओ ई कढी छॾियां पर ख़ुदा जो ख़ौफ़ थो थिए। अब तूं मुंहिंजे लाइ खीर खणी आ, रॾल मूंखे त विहणी न ॾींदी। जेको मुंहिंजो कमु आहे उहो त तूं पई करें।
सोनी सदको हाणे जेकॾहिं मां न कंदसि त ॿियो केरु अची कंदो छा? सोनी बसि हाणे बसि रे सियाणी, पाण कंहिंखे ॻाल्हाए थी त उहो सही आहे, बाक़ी जेकॾहिं केरु तोखे थो ॻाल्हाए त न हजी चोटीअ ताईं बाहि थी लॻी वञे। इन जे करे रे सियाणी कुझु बि ॻाल्हाइण खां पहिरियां थोरो सोचींदी कर, इहे लफ़्ज़ तुंहिंजे लाइ बि निकिरी सघनि था। हलो हाणे हल, मूंखे सबक न पढ़ाए। बाबा साईं, मूं हुनखे पंहिंजे तरफ़ खां रोकण जी ॾाढी कोशिश कई बाबा साईं, पर हू न मुड़ियो। गलत कयो, ॾाढो गलत कयो खैरला। रुस्तम खान सां धोखो करे ॾिसां त खैरल केतिरो ॾींहं ज़िंदा थो रहे। बाबा साईं चवे पियो जॾहिं बि मरण जो शौक़ थिए त मूं ॾांहुं रुख कजो। केर थो कंहिंखे मारे इहो त मां ॿुधाईंदुमि खैरल खे, तमामु जल्द ॿुधाईंदोमांसि। गेरो हलियो आहे बाज़ जो शिकार करण जे लाइ। हार मूं मरंदो, जल्द मरंदो, खैरो मरंदो, मुंहिंजे हथां ज़रूर मरंदो। बाबा साईं इन खां पहिरियां जो हू तमामु घणो परे निकिरी वञे, तव्हां मुंहिंजो फ़िकिर छॾे वञी खैरल खे हथ कयो। बाबा साईं काॾे वेंदो, केतिरा ॾींहं मूंखां लिकी सघंदो? जेकॾहिं मूंखां हू लिकियल आहे त सिर्फ़ इन्हीअ करे त मूं हुनखे तलाश न कयो। मूं हिते वेही हुनजो इंतज़ार कयो आहे। जॾहिं मां हाणे खैरल जे पुठियां निकिरंदुसि तर मूं ॿ ॾींहं बि वॾा आहिनि जो हू मूंखां लिकी सघे। तोखे मां कंहिं महफ़ूज़ जॻह ते छॾियां, पोइ मां ॾिसां थो त इहो गेरो हिन बाज़ खां कीअं थो बची सघे। छो सुस्त थियो आहे बचल? हिन हाज़ुरी ते न त अॻी हाज़ुरी ते ज़मानत थी वेंदी। बस यार खाना तोखां सिवा सॼी संगत उदास आहे। संगत खे मुंहिंजा सलाम चइजांइ ऐं उन्हनि खे होशियार बि करे छॾिजांइ। किथे मुंहिंजी ख़ैर मौजूदगी में मूसा खान उन्हनि जे लाइ के मसइला न पैदा करे। हिन वक़्तु मूसा खान जी पहुच खां मूं उन्हनि खे परे रहियो आहे। वधीक संगत जी पारत अथई, अलाह भलाई कंदो। मथी हाज़ुरी ते जज साहब ज़मानत खणी वठंदो। पोइ मोकिलणी न आहे, अॻियां हाज़ुरी ते गॾु ई आहिनि। अस्सलाम वालेकुम। चाचा साहब सभा में बिठाए अबा अया भला न वया आयो छा? बाबा ॿुधण में आ त हुन तरफ़ पुलिस जो ॾाढो ज़ोर आहे।
इन जे करे असां हिन तरफ़ निकिरी आयासीं। किथे पुलिस तव्हांजे पोयों त न आहे? ॿार न आहियूं चाचा जमाल, जेकॾहिं पुलिस पोयां हुजे त हिन तरफ़ न अचूं हा। तव्हां वियो त मां तव्हां लाइ मानी कराए अचां। हा पुटु बुख आयल हूंदा न। वो चाचा नेकी जे कम में देर न, सुमर जल्दी करावा। खून खून मर वैसी जब भेग भेकर छोड़े सही तेरा फन्ने खान जो मेरे घर नहीं जा देख दई ढोलू राज कुरोलू तू था केड़ी गालो थोड़ा ख्याल कर बच्ची चप्पे देंदी चंगो छडो ने के दे खबर केर हो यो मैं वाला भिरा दांत मोलू चोरी करन आयो छा न ओए वाले तेकू क्या देखे मैं को आ गई गैरत माता का कुहाड़ी देवा सकन थाली पर भज गया जबो ते एडो कीर्ति आई वारे वाह असा गणे ने गैरत दे बन्ने तेरे तेकू देखसी आई मैं को गैरत ना सी सच अल्लाह तू मैं को दा जीवन दी आई दे करे ते तैली मां दैन दे पादर खांदाया जेकर ता मैं को बन्ने दी ता ना पीछे मैं हजावे सही भली दी दा बत्ती जाती वती गोली मां तो तुंजी आई हां सिर्फ तुंजी अल्लाह ढोलू मरे या बच्चे हाय ढोलू तेरा भाग हाय हाय ऊ बखेंदे ना ढोलू राज कुरोलू ते कू छोड़ते वालेकुम सलाम भाऊ चाला खुश खैर वारी साईं हुकुम कयो असां तव्हांजी छा ख़िदमत करे सघूं था मूंखे खैरल जो डस घुर्जे इहा असांखे ख़बर न आहे त खैरल हिन वक़्तु किथे आहे खैरल त तव्हांजे तरफ़ निकितो खैरल जो राज़ हाणे खुली चुको आहे अञा तूं हुनजे मथां का ख़बर रखी कहिड़ो वरी राज़ मुनीर तूं ॿार नाही जो तोखे मां बि समझाया साफ़ साफ़ ॿुधाए किथे लिकायो थसी तोखे ॿुधायमि त हितां निकिरी वियो आहे हिन वक़्तु किथे आहे का बि ख़बर न आहे अॼु आयो तव्हां खैरल ऐं मुंहिंजी दुश्मनीअ में रगड़जी वेंदव तव्हांजो भलो हिन में आहे त खैरल जो मूंखे ॾस ॾेई तव्हां आज़ाद थी वञो छा इहा असां धमकी सम्झूं न मुनीर न धमकी न पियो ॾियां सच पियो चवां मुझे ऐं खैरल जे विच में जेको ईंदो उहो मारियो वेंदो हाँ मारियो वेंदो खैरल हितां आयो हो कुझु ॾींहं रही छोकिरी खे हितां वठी हले वियो हाणे असांखे ख़बर न आहे त किथे आहे रुस्तम ख़ान जेकॾहिं असां तुंहिंजा ॾोही निकिरूं न ई बंदूक खणी भली असांजे दर ते अची बीहजा ठीकु आहे मां तव्हांजी ज़ुबान ते एतबार करे वञा पियो जेकॾहिं मूंखे बहाना बि शक पियो
तो मां हिते वापसि ईंदुसि ऐं पोइ शायदि तव्हांखे एतिरो ॻाल्हाइण जो मौक़ो बि न ॾियां। हा बुध किथे भुल बात कोन था वञू। हाँ हाँ ॿार न आहियां जो रस्तो भुलिजी वेंदुसि। सुबुह खां वठी पंध करण लॻायूं, अञा पंध खुटे ई नथो। मूं तोखे पहिरियां ई ॿुधायो त पंधु तमामु परे आहे। बुध आउं त ॾाढी थकिजी पई आहियां, हाणे जल्दी हलण जी कर। पोइ वेहूं कुझु देरि साह खणूं। साह त खणूं पर हलूं न टाइम सां पहुचूं उते। साह खणूं बाक़ी थोरो पंध आहे। न न पंध कोन मारींदो, रुगो अलाह करे या ख़ैरा मूंखे माफ़ी ॾे बस। हा पाण सां गॾु हाणे मुंहिंजी बि बेइज़ती कराईंदी आहे। थी थिए बेइज़ती, हल हाणे। हुकुम वधारा मोर ते असली अंदर ठारे वेठो। हुकुम कयो मोर तांजी केड़ी ख़िदमत करे। मोर मां सोचा तो त हाणे शादी कया। बाबा न ये 90 सालारा पोड़ा झूर भी असली बणजन था। तहां त माशाअल्लाह जवान लगा पिया जवान। ओ यार देर न कर, मुझे लाए को संग दाड़। बाबा साईं तहां राजी आयो तो संगन जी केड़ी खोट है बाबा। तहां जड़े रह सके केर संग न दीनो बाबा। भला कर खबर तुझी नजर में कोई अड़ो संग आहे? हाँ बाबा साईं मुझी नजर में एकड़ो संग आहे। असल मोती जो ताणो ॾिठी ताणो बाबा साईं मुझे गोठ में बाबा। रेस खान जा साथी असांजी जुए में अची विया आहिनि। नजीब फिलहाल झेड़े ते मर्जी न है। आया ते भले घुमण ॾिन, हिन खुलियल आसमान जो भले मज़ो वठन। छॾ मंडे खे वारीअ में त घुमी घुमी थकिजी पियो त पोइ हिननि खे ॿुधाईंदासूं त मूसा ख़ार जो वेर कारीअर ते मेरा कारीअर ते मेरा। हाँ मोर तू ॻाल्हि पे कही। बाबा साईं एक गरीब जी धी आहे असली शहर मिली सुघड़ सफ़ा मिड़ी 2-3 रुपया वठंदो। अड़े तू वञी संग जी ॻाल्हि कर, जेके भी पैसा घुरंदो झोल भरे ॾींदासूं भरे। ओए बाबा साईं मां सुबुह जो निकिरी वेंदुसि। अड़े मोर सफ़ा को चरियो आहे, सुबुह जो केर इंतजार करे।
हाणे साईं निकिरी वञ। राति ई हुननि खां हा या न जी वर्दी वठी पहुची वञ। का सुख जी निंड कयां। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर ई थो वञां, पर इहो ई सम्झो हा जी उमेद सम्झो, हा जी। मौजूअ जे रस्ते में अची पंहिंजो पाण खे मौत जी तो दावत ॾिनी। तोखे ख़बर न आहे त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू खे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो। हाणे ख़बर पवंदी त मौत कंहिंजो थो अचे।